अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रियासत या पंहिंजा वरी इन ॿिनि ड्रामनि खे छॾे जेका ॿिया नवां ड्रामा लॉन्च थियण वारा आहिनि उन्हनि ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेको रिव्यू कंदासीं कुझु नवां ड्रामा अचण वारा आहिनि उन्हनि ते। जी हाँ दोस्तों, अॼु जी हिन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे मां नई ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जे नवां या पुराणा दोस्त जेका बि आहिनि जंहिं सब्सक्राइब हिनखे नाहे कयो त हिनखे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। तव्हांखे नई अपडेट जेका मां ॾींदुसि उन में दोस्तों तव्हांजो ई फ़ाइदो आहे। जी हाँ दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। दोस्तों, रियासत ऐं पंहिंजा वरी ड्रामे जी मां घणी तव्हांखे अपडेट ॾेई चुको आहियां। हाणे हलूं था नई अपडेट नवां ड्रामे जे बारे में। दोस्तों, ॿुधायो पियो वञे त कुझु ॿ ड्रामा नवां अचण वारा आहिनि, कम अज़ कम ॿ ड्रामा सिंध टीवी ऐं KTN ते। उन्हनि जो नालो फ़िलहालु असांखे इजाज़त न आहे जेको तव्हांखे ॿुधायूं। उन जी तयारियूं हली रहियूं आहिनि। सिंध टीवी वारा बि पंहिंजे जेको नए स्क्रिप्ट जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं राइटरनि खां नओं स्क्रिप्ट लिखाराए रहिया आहिनि। ऐं KTN वारा बि, छो त घणो नूर ज़हूर सां बि लिखंदो आहे। फ़िलहालु उन्हनि ड्रामे जे नाले जी का अनाउंसमेंट नाहे कई वई। उन्हनि में अदाकार केरु हूंदा, उहे कॾहिं स्टार्ट थींदा। दरअसल दोस्तों, उहे 2026 में उनजी शूटिंग स्टार्ट थी सघे थो उन खां पहिरियों बि मथां उहे ड्रामा सरेआम अची वञनि ऐं तव्हां असांजा आॾो उन्हनि जा करेक्टर उन्हनि जा अदाकार अची वञनि। फ़िलहालु उन्हनि जा सिर्फ़ु एतिरो ॿुधायो पियो वञे त उन्हनि जी कहाणी लिखी पई वञे ऐं उहे ॿई ड्रामा ज़बरदस्त ऐं बहितरीन मां बहितरीन हूंदा, को हल्का फुल्का न हूंदा। ऐं दोस्तनि ॿियनि खे मां इहो ई ॿुधाईंदो हलां, जेका बि दोस्त मुंहिंजा इन सभु चैनल ते आया नवां या पुराणा दोस्तों। दरअसल बरसातूं ॿुधायूं पियूं वञनि। अॼु बि ॾिसो था मथे मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां ॾिसी रहिया हूंदो झोड़ाली लॻी पई आहे असांजे इलाइक़े में। राति खां वठी झुड़ लॻो पियो आहे सखर एरिया में। बाक़ी हिते बरसाति न आहे वसी। जे इहा बरसाति जेका ॿुधाई अथनि जे सिंध सॼी में बरसाति इहा हली त पोइ रियासत ऐं पंहिंजा वरी ड्रामो ॿई पोइना थी वेंदा। ऐं खजू साहब कल्ह लोकेशन बि मोकिली हुई रियासत ड्रामे जी, जिते उहो शूट कराईंदो हिन ड्रामे खे। उनजी लोकेशन मोकिली हुई ऐं ख़ूबसूरत लोकेशन हुई, तव्हां ॾिठी हूंदी अलाए न। मां कोशिशि कंदुसि हुन जूं तस्वीरूं लास्ट इन वीडियो जे आख़िर में लॻाए छॾींदुसि, जेका खजू साहब लोकेशन पसंदि करे आयो आहे रियासत ड्रामे जी। अॼु जो वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं सुभाणे वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।